ओ मुझा करीम रब या रब्बना या रब्बना या रब्बना या अल्लाह जल जलालहू। मौला अॼो को साईं फ़कीर ग़ुलाम रसूल मंगी साईं बाबा जो ख़ैर, डॉक्टर अब्दुल रहीम साईं जो ख़ैर, पंहिंजी बारगाह में अमीर अली साईं जो, फ़कीर मोहम्मद साईं जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। अल्लाहु आमीन। ओ मौला हे आशिक़े रसूल आहिनि साईं वारा, हर महीने में 2 दफ़ा महबूब जी सलवात था पढ़ाइनि। ओ मौला सलवात जे सदके अम्मा ख़ातून जन्नत जे बचड़नि जे सदके ग़ुलाम रसूल मंगी साईं खे, साईं जे सभिनी भाइरनि खे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा। अल्लाहु आमीन। ओ मौला हिननि जा वेड़ा वसंदा रहनि, वेड़ा वसंदा रहनि, वेड़ा वसंदा रहनि, हिननि जा क़यामत ताईं सजण साम्हूं कजा दुश्मन दूर फरमा। अल्लाहु आमीन। ओ मौला साईं ग़ुलाम रसूल मंगी साईं जे बचड़नि खे पढ़ाई में कामयाबी नसीब अता फरमा। अल्लाहु आमीन। ओ मौला जेके भी बुढ़ड़ा फ़कीर हिन दुआ में वेठा आहिनि सभिनी जे दिलनि जूं जाइज़ तमन्नाऊं पूरियूं फरमा। अल्लाहु आमीन। साईं हाजी पहवर साईं खे, साईं जे बचड़नि खे मुश्किलातनि खां पनाह ऐं निजात अता फरमा। अल्लाहु आमीन। मुश्ताक फ़कीर साईं मंगी साईं खे, साईं जे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा। अल्लाहु आमीन। रब सभिनी मोमिननि खे जेके ईमान वारा आहिनि मोमिन, सॼी काइनात जे मोमिननि खे पंहिंजे घर में लख सलवात पढ़ाइण नसीब फरमा। अल्लाहु आमीन। जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। अल्लाहु आमीन। बे औलादनि खे औलाद अता फरमा। अल्लाहु आमीन। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। अल्लाहु आमीन। रब अॼु असां सभिनी जो बेड़ो तार। अल्लाहु आमीन। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी हक़्क़ुन नबी या रसूल। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सल्लिमू तस्लीमा। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी। लब्बैक।